बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हमारी सीरिया आए हो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम आवा यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, ॿ अहम टॉपिक्स आहिनि जंहिं ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि तौर ते गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी इन मामले ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं त पाकिस्तान पारां जिनेवा में जेका अॼु कॉन्फ्रेंस थी रही आहे उन जे लाइ होमवर्क कहिड़ो कयो वियो या कहिड़ो करणु खपे। ॿोॾि मुतासिरनि खे इमदाद जे हवाले सां आलमी बिरादरीअ जो ध्यानु जेको आहे उहो छिकाइण लाइ छा करणु खपे, त उहो ॾींहुं अॼु अची वियो। ऐं जिनेवा में रिज़िलियंट पाकिस्तान जेका कॉन्फ्रेंस आहे उहा थी आहे। इन कॉन्फ्रेंस में पाकिस्तान में जेका बरसाति ऐं ॿोॾि तबाही मचाई आहे उन ते इंतिहाई अफ़सोस जो इज़हार कयो वियो। ॾुखो ईंदड़ मंज़र जेके आहिनि उहे प्रोजेक्टर ते ॾेखारिया विया। ऐं ख़ासि तौर ते गॾियल क़ौमुनि जे जनरल सेक्रेटरी एंटोनियो गुटेरेस जेका तक़रीर कई उन तक़रीर बि पाकिस्तान खे इमदाद ॾियारण में अहम किरदारु अदा कयो आहे। उन सां गॾोगॾु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ काफ़ी संजीदा ऐं जज़्बाती तक़रीर कई। असांजे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब काफ़ी संजीदा ऐं जज़्बाती तक़रीर कई ऐं आलमी बिरादरी जो ध्यानु जेको आहे उहो छिकाइण में कामयाबु आहिनि। हिन वक़्त ताईं जेका कॉन्फ्रेंस जा अपडेट्स आहिनि, आलमी बिरादरी पारां पाकिस्तान खे इमदाद जेका आहे उन जो ऐलान कयो वियो आहे। तख़मीनो जेको लॻायो वियो हुयो काथो त पाकिस्तान में नुक़सानु केतिरो थियो आहे, हाणोकियूं जेके बरसातूं ऐं ॿोॾि सिंध ऐं बलूचिस्तान में ख़ासि तौर ते जे तमामु घणी तबाही मचाई आहे, त $30 अरब जेको आहे उनजो काथो लॻायो वियो। ऐं गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुटेरेस आलमी बिरादरी खे अपील कई त पाकिस्तान खे बुनियादी ढांचे जी इॾावत जे लाइ फ़ौरी तौर ते $16.3 अरब जी ज़रूरत आहे जेका पाकिस्तान खे मिलण बि खपे। एंटोनियो गुटेरेस जो चवणो त पाकिस्तान में ॿोॾि जी तबाही जा मंज़र ॾिसी दिलि टुटी पई। पाकिस्तान माहौलियाती तब्दीलीअ सां गॾु नाइंसाफ़ीअ वारे आलमी मालियाती निज़ाम जो निशाने जेको आहे उहो बणियो आहे। हाणे इहो इंतिहाई इम्पोर्टेंट जुमिलो हुयो जेको उते इन कॉन्फ्रेंस में आलमी बिरादरी जो ध्यानु छिकाइण जे लाइ एंटोनियो गुटेरेस साहिबु चयो। 80 लख खां वधीक माण्हू बेघर थिया आहिनि ऐं एंटोनियो गुटेरेस चयो त इहे रुॻो अंग अखर न आहिनि पर जीअरा जाॻंदा इंसान आहिनि जिन खे फ़ौरी तौर ते बहाली जेका आहे उन में आलमी बिरादरी किरदारु अदा करे दी रिज़िलियंट रिकवरी रिहेबिलिटेशन एंड रिकंस्ट्रक्शन लाइ तजवीज़ूं जेके आहिनि उहे ॾिनियूं वियूं। आलमी बिरादरी पारां इमदाद जेका आहे उनजो ऐलान कयो वियो आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ख़ासि तौर ते वरी अहम हिकिड़ो जुमिलो ॿिए सेशन में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिबु जॾहिं इमदाद मिलण जो ऐलान थियणु शुरू थी वियो त उन्हनि चयो त इहा जेका आलमी इमदाद मिली रही आहे इन जी विरछ विरासत या इन जो इस्तेमालु जेको आहे उहो शफ़ाफ़ नमूने थींदो। तव्हांखे यादि हूंदो त इब्तिदाई तौर ते NDMA ऐं PDMA जेके आहिनि उन्हनि ते काफ़ी इल्ज़ाम लॻंदा रहिया त करप्शन थी आहे, देरि थी आहे, ॿोॾि मुतासिरनि ताईं सामान जेको आहे उहो न पहुची सघियो। ज़िले इंतिज़ामिया जेका आहे उन ते बि करप्शन जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। जेके तक़रीरूं कयूं आहिनि उन्हनि जो सॼो हिसो तव्हांखे न ॾेखारे सघंदासीं प्रोग्राम में, पर एंटोनियो गुटेरेस जेके 2-3 अहम जुमिला चया उनजो कुझु हिसो अव्हांखे ॾेखारूं था। We also need to right a fundamental wrong. Pakistan is doubly victimized by climate chaos and the morally bankrupt global financial system. We need to be honest about the brutal injustice and loss and damage suffered by developing countries because of climate change. If there is जी नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इन कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त सिंध बलूचिस्तान जे केतिरनि इलाइक़नि में अञा ताईं पाणी निकाल नाहे थियो। ॿोॾि सबबि मईशत ऐं बुनियादी ढांचे खे $30 अरब खां वधीक जो नुक़सानु पहुतो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो चवणो त पाकिस्तान जो अधु हिसो अञा बि पाणीअ में ॿुॾल आहे। हर 7 ॼणनि मां हिकु माण्हू जेको आहे उहो बरसाति ऐं ॿोॾि सबबि मुतासिर थियो आहे। इहो ईअं खणी चइजे त छिरकाईंदड़ इंकिशाफ़ हो। एॾे वॾी अंग में माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि। 3 करोड़ 30 लख माण्हुनि जी बहालीअ जे लाइ आलमी इमदाद जी ज़रूरत आहे। असांजे यंग परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब आलमी बिरादरी की इहा अपील कई आहे। हिकु त इहो टॉपिक आहे, हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿियो टॉपिक आहे, तव्हांखे यादि हूंदो त वीकेंड ते जेको प्रोग्राम कयो हुयो सैटरडे ते व्यूज़ टाइम स्पेशल एडिशन, उन में असां ॻाल्हि कई हुई त अटे जो जेको बहरान आहे उन जा बुनियादी कारण कहिड़ा आहिनि। स्मगलिंग रोकणु तमामु ज़रूरी आहे। उन सां गॾु अघनि ते कंट्रोल करणु जेको आहे उहो ज़िले इंतिज़ामिया जो कमु आहे। प्राइस कंट्रोलिंग कमेटीज़ जेके आहिनि उहे जुड़ियल हुजनि थियूं। कमिश्नर जेको आहे उनखे एक्टिव थियणु खपे, पर इंतिज़ामिया असांखे किथे बि नज़र न पई आई। अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहिबु इन्हनि समूरनि मामलनि जो नोटिस वरितो आहे। सिंध में सूबे में हथरादू जेका महांगाई आहे उन ते ज़ाब्तो आणण जी चीफ सेक्रेटरी खे हिदायत ॾिनी। उनखां पोइ DCs असिस्टेंट कमिश्नर्स ऐं कमिश्नर्स खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त फ़ौरी तौर ते अटे जे अघनि में जेका वाध कई वई आहे उनजो बि नोटिस वठनि। ख़ासि तौर ते ज़िक्र कयां त सैटरडे वारे प्रोग्राम में, छंछरु वारे प्रोग्राम में ज़ख़ीरा अंदोज़ी जेका आहे स्टॉक करणु शयुनि जो
उन ते बि पैनलिस्ट जेका आहे पंहिंजी राय ॾिनी हुई। रशीदुद्दीन राशिद साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब साॻे पैनल मां असां सां गॾु मौजूदु आहिनि। नसीर मेमन साहब अॼु असां सां गॾु आहिनि, पर ॿिया इकोनॉमिस्ट जेके आहिनि डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब असां सां गॾु आहिनि। त सैटरडे वारे प्रोग्राम में असां इन ते बि ॻाल्हि ॿोल कई हुई त जेका ज़ख़ीरा अंदोज़ी आहे उन ते बि कंट्रोल थियणु खपे, उन जे ख़िलाफ़ु क्रैकडाउन थियणु खपे ऐं इन जो बि अॼु नोटिस वरितो वियो आहे। ख़ासि करे सूबाई वज़ीर शजीर इनाम मेमन साहब बि प्रेस कॉन्फ्रेंस कई वॾे वज़ीर जो नोटिस वठण खां पोइ, ऐं उन्हनि चयो त मीरपुर ख़ासि में अटे जे स्टॉल ते जेको हिकु औरत चीभाट जी फौत थी वियो, उन वाक़े ते अफ़सोस आहे। असां अटे जे स्टॉल्स खे जेको अंग आहे उन अंग में इज़ाफ़ो करे रहिया आहियूं ऐं कोशिशि कंदासीं त जेके मुतासिर आहिनि उन्हनि खे सस्तो अटो फ़राहम थी सघे। उन्हनि जो चवणो त सिंध हुकूमत जेका कणिक ख़रीद कई उन जो सस्तो अटो जेको आहे उहो फ़राहम करे रहिया आहियूं। बाक़ी प्राइवेट पार्टीज़, बिज़नेस कम्यूनिटी, ख़ानगी माण्हुनि जेको कणिक ख़रीद कई हुई उन मां उहे महांगे अघ ते अटो जेको आहे उहो आम दुकाननि ते विकिरो कनि पिया। हाणे इहा बि इंडायरेक्टली ज़ख़ीरा अंदोज़ीअ वारी ॻाल्हि आहे, इन जो बि सूबाई सरकार पारां नोटिस वरितो वियो आहे। इन मामले ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जीअं इंट्रोडक्शन में तव्हांखे ॿुधायो, डॉक्टर अयूब शेख साहब असां सां गॾु आहिनि, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब असां सां गॾु आहिनि, रशीदुद्दीन राशिद साहब जेके सीनियर वाइस प्रेसिडेंट रही चुका आहिनि कराची चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जा, उहे असांखे जॉइन कनि पिया। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब बि असां सां गॾु आहिनि। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर थैंक यू सो मच। अवां खां शुरूआत कयूं पिया। हीअ जेका डोनर्स कॉन्फ्रेंस थी आहे जिनेवा में, रिज़िलियंट पाकिस्तान क्लाइमेट कॉन्फ्रेंस, इन में आलमी बिरादरी जो रिस्पॉन्स जेको आहे उहो अवां कीअं ॾिठो? सुठो रिस्पॉन्स अची रहियो आहे, इमदाद जेका आहे उनजी अनाउंसमेंट बि थिए पई। अव्हांखे कीअं लॻो सर, होमवर्क जेको आहे उहो बहितर थियो आहे? जीअं पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं त पाकिस्तान गवर्नमेंट जेका आहे हिन वक़्तु आलमी बिरादरी जो ध्यानु छिकाइण में नाकाम वई आहे, होमवर्क जी खोट असांखे नज़र आई आहे, हिन ते ॻाल्हाईंदा बि रहिया आहियूं। अॼु होमवर्क सुठो करे विया, तकरीरूं सुठियूं कयूं, या गॾियल कम्युनिटी सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुटेरेस जज़्बाती तकरीर कई, आलमी बिरादरी खे चयो त बसि पाकिस्तान जी मदद करणी आहे फौरी तौर ते? महिरबानी महताब, मूंखे लॻे थो जेका आलमी बिरादरी खे यूनाइटेड नेशंस जे तरफ़ां काफ़ी अप्रोच कई वई। जॾहिं सेक्रेटरी पाकिस्तान आयो, सिंध जो दौरो बि हुन कयो, उन वक़्त में ई हुननि तवक़ो कई त आलमी बिरादरी शायदि तमामु घणी का इमदाद कंदी, पर हिननि जे पंहिंजे अफ़ालनि जे करे, जंहिंमें हिननि जी का बि डेटाबेस न हुई, का बि अंग अखर प्रॉपर तरीक़े सां शेयर न करे सघिया। ॿियो एतमाद जी खोट हुजण जे करे, यानी कि पाकिस्तान जे हिन वक़्त ताईं हाणे बि जेके बि इमदाद जा ऐलान थियनि पिया, हर उन इमदाद जे ऐलान जे पुठियां जुमिलो इहो आहे त उनखे शफ़ाफ़ तरीक़े सां इस्तेमालु करण जे लाइ यकीनी बणायो वेंदो। ऐं उहो बरतानिया जे तरफ़ां बि इहा ॻाल्हि कई वई, ख़ुदि ॿियनि जेको आहे सो कुझु इदारनि जे तरफ़ां बि इहा ई ॻाल्हि कई वई। वर्ल्ड बैंक बि इन जे लाइ इहा ई एश्योरेंस वरिती त जेका इमदाद ॾिनी वेंदी उहा यकीनी तौर ते उनखे सही शफ़ाफ़ नमूने सां इस्तेमालु कयो वेंदो। त इन जो मतिलबु इहो थियो त कुझु माज़ी जूं रिपोर्ट्स ऐं कुझु हाणे जी जेका हिननि जी कारकर्दगी आहे उन ते आलमी बिरादरी घटि में घटि एतमाद कोन थी करे। हिननि खे पहिरें ॾींहं ई शायदि तमामु घणी इमदाद मिली सघी पए या मिले हा, जेतिरो उन वक़्त में बि यूनाइटेड नेशंस जेको आहे सो आलमी बिरादरी खे अपीलूं कयूं ऐं उहे सभु शयूं ॾेखारियूं। पर हिकिड़ो पासो उहो हुयो, ऐं ॿियो पासो शायदि आलमी सियासी जेका उथल पुथल आहे कि उन जा बि असबाब हुजनि। पर हाणे बि जेका तक़रीबन हिन वक़्तु ई चवनि था त 16 अरब डॉलर मां 8 अरब डॉलर जी तक़रीबन का यकीन दहानी थी वई आहे, जंहिंमें वर्ल्ड बैंक बि आहे, त एशियन बैंक बि आहे, त कुझु मुल्क बि आहिनि, उन्हनि जे तरफ़ां जेका आहे सा उहा पेशरफ़्त थी चुकी आहे ऐलाननि जी। त बाक़ी बि ॿिया थी वेंदा, पर उन में हिकिड़ी शइ इहा थी आहे त ख़ुदि हाणे हिननि कुझु उहा बहितर तयारी कई आहे, या शायदि पोइ हिननि उहा सॼी जेका तबाही थी चुकी आहे उन तबाही खां पोइ जी जेका सूरत हाल थी आहे उन खे हाणे ई केश कराइण में कामयाबु विया आहिनि, या आलमी बिरादरी जो कारनामो आहे जिन उनखे हाणे दुनिया खे रियलाइज़ करायो आहे। पर देर आयत दुरुस्त आयत जेको बि थियो आहे उन में इहा बहितरी थी आहे घटि में घटि त जेका एतिरी तबाही थी आहे उनखे ड्रिघे मुदे जे जेको आहे सो रिथाबंदी सां फिलअप करण जे लाइ, यानी उनखे वधीक वरी रिहेबिलिएट करण जे लाइ या उन्हनि शयुनि खे बहाल करण जे लाइ शॉर्ट टर्म न पर लॉन्ग टर्म जे लाइ काफ़ी हींअर कोशिशूं थियनि पियूं। जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो त हाणे जेको
जेको अक़वाम मुतहदा जे तरफ़ां जेको अंग अची वियो आहे जी उहो तमामु वॾो आहे, यानी 1.5 करोड़ 2 करोड़ खां टपी उहो हाणे 3.5 करोड़ ताईं पहुची वियो आहे, त उनजो तादाद 3.5 करोड़ ॿुधाए थो वञे। ख़ुदि जॾहिं वरी बिलावल भुट्टो पाण चए त हर 7 माण्हुनि ते हिकिड़ो माण्हू मुतासिर थियो आहे, त इन मां ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त केतिरा माण्हू जेके मंज़र आहिनि से बेड़ा उहे ॾेखारियो सर उते प्रोजेक्टर ते सभिनी ॾिठा त जी मतिलबु तबाही तमामु वॾी आई आहे वाकई। जी, त बिल्कुलु, त माना हाणे हिन मां सम्झे त हिननि इहे सभु शयूं हाणे कैप्चर कयूं, उहो मंज़र त सभु हिननि पेश कया आहिनि, पर अञा ताईं बि असांखे सभिनी खे इहो इन ते रिज़र्वेशन्स आहिनि त हुननि जी डेटा प्रॉपर कोन थी थिए। तव्हांखे यादि हूंदो उन ॾींहुं असां जॾहिं एग्रीकल्चर जो सेक्रेटरी जेको आहे हुयो, उन खां अंगनि अखरनि में पुछणु चाहियो त बिल्कुलु केतिरा हज़ारे एकड़ ज़मीन कणिक वारी जेका हुई, जेका कणिक जी पोखी जंहिं ते थिए आहे उन ते पाणी बीठल हूंदो ऐं उहा जेका कणिक पैदावार न थी सघंदी, त उन वटि अंग अखर न हुया। सिर्फ़ु हुन चयो त एतिरो घणो नुक़सानु न थियो आहे, उन जे बदिले में कचे जी ज़मीन जेका आहे उहा असांखे कुझु जेका आहे वधीक उपत ॾींदी। पर तव्हां ॾिठो त हुजणु छा खपे, हुकूमतूं जेके हूंदियूं आहिनि उहे डिजिट्स ते ॻाल्हाईंदियूं आहिनि। हींअर बि जॾहिं बिल्कुलु अक़वाम ठीकु सर। मुतहदा में तव्हां प्रेज़ेंटेशन ॾींदव त प्रेज़ेंटेशन में उनजे पुठियां डेटा ॾींदव, डेटा में जॾहिं तव्हां उहे अंग अखर तव्हांजा ॻाल्हाईंदा, उन्हनि अंगनि अखरनि में जॾहिं तव्हां ॿुधाईंदो त हेतिरा घर मुतासिर थिया आहिनि, हेतिरा घर 100% टोटली जेको आहे सो सुफ़ाए हस्ती था मिटिजी विया आहिनि, हेतिरा 50% तबाह थिया आहिनि, हेतिरनि जो 20% नुक़सानु थियो आहे। हाणे इन्हनि सभिनी जी बहाली जे लाइ ठीकु स्टेप सर। वाइज़ असांखे केतिरो केतिरो जेको आहे सो मदद खपंदी। उन में हींअर बि मूंखे अलाए छो ख़दशो आहे त इन क़िस्म जी उहा प्रेज़ेंटेशन नथी ठहे, छाकाणि त हिते बि जॾहिं वर्ल्ड बैंक जे आॾो हिननि पंहिंजा उहे सभु रखिया मसइला, त हुननि उन वक़्तु बि उन्हनि खे इहो चयो त रिथाउनि सां अचो ऐं पंहिंजूं जेके आहिनि तव्हांजी रिथा आहे काई बि, त उहा हिकिड़नि अंगनि अखरनि सां ॿुधायो त ज़राअत में तव्हांखे केतिरी जेका आहे सा खपे थी ऐं छा कंदव, ऐं ईअं ई घरनि जी बहाली लाइ केतिरो तव्हांखे खपे, हुन में छा कंदव, त उहा जेका मनसूबाबंदी आहे उहा हिन वक़्त बि उनजी खोट रहे थी। ऐं उनजो सबबु महताब मुख्य इहो आहे त बेइंतहा करप्शन जे करे बिल्कुलु अहल ठीकु। माण्हू जेके आहिनि हर इदारे मां उहे साइड लाइन थी वेही रहिया आहिनि या उन्हनि खे साइड लाइन कयो वियो आहे, ऐं जेके नाअहल ऐं करप्ट आहिनि उन्हनि खे इंतिहाई जेको आहे सो चहीतो बणाए करे अॻिते रखियो वियो आहे, जिन जी सूरत हाल इहा आहे जो हू तव्हांखे प्रॉपर अंग अखर बि न ॾेई सघंदा। हू जेकॾहिं स्कूलनि जी उन्हनि खां पुछंदो त मरम्मत जी डेटा, त उहा ठेकेदार खां पुछी वठंदा त फी स्क्वायर फिट ते केतिरा पैसा लॻंदा आहिनि, टोटल घणा स्कूल आहिनि, उन्हनि जी टोटल एराज़ी केतिरी थींदी, उन्हनि खे मल्टीप्लाए करे तव्हांखे अंग अखर ॾेई छॾींदा त हीअ आहे डेटा। त हाणे इहो जेको तरीक़ेकार आहे इहो टोटली नॉन साइंटिफिक ऐं जेको आहे सो रिकग्नाइज़ या अनएक्सेप्टेबल जेको आहे चइजे त हुनखे नाक़ाबिले क़बूल इन क़िस्म जी हूंदी आहे। आलमी तौर ते जॾहिं उहे शयूं हूंदियूं त अॼुकल्ह जेका डेटा साइंस आहे, अॼुकल्ह जेका ठीकु आर्टिफिशियल आहे सर। इंटेलिजेंस आहे, कंप्यूटर सॉफ्टवेयर सिस्टम आहे, उहो एतिरो स्ट्रांग आहे जो जस्ट तव्हां हुन में शयूं विझो तव्हांखे उहे एग्ज़ैक्ट हुन जूं नतीजा ॿुधाए छॾींदो। जी मेहता। ठीकु आहे प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर, तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई अवां। डॉक्टर अयूब शेख साहब वेलकम चऊं पिया अव्हांखे, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब अव्हांखे बि वेलकम चऊं पिया प्रोग्राम में, थैंक यू सो मच सर। अयूब शेख साहब, जिनेवा कॉन्फ्रेंस खे अव्हां कीअं ॾिठो? इब्तिदाई तौर ते त आलमी बिरादरी जो ध्यानु छिकाइण में असां नाकाम वियासीं, उन खां पोइ काफ़ी मायूसी जेका आहे उहा हुई, ऐं होमवर्क ऐं प्रेज़ेंटेशन न हुजण ते काफ़ी प्रोग्राम्स में असां ॻाल्हि ॿोल बि कई। अॼोकी कॉन्फ्रेंस में अव्हां छा पिया ॾिसो त जज़्बाती तक़रीरुनि जो कमाल आहे, कुझु होमवर्क जेको आहे उहो गवर्नमेंट करण में कामयाबु भई, कुझु तबाहियुनि जा मंज़र ॾेखारियूं, ऐं कुझु वरी किरदारु अदा कयो आहे एंटोनियो गुटेरेस, जंहिं आलमी बिरादरीअ खे डायरेक्टली चयो त 16.3 अरब डॉलर्स जेके आहिनि पाकिस्तान जे बुनियादी ढांचे जे लाइ बहाली जे लाइ लाज़मी खपनि। महताब महिरबानी, आप सम्झा थो त आलमी तौर ते ज़ाहिर आहे पाकिस्तान जा पंहिंजा अफ़ाल सुठा न आहिनि, त आलमी तौर ते ई असांखे इमदाद वठणी थी पए। ऐं जेको कुझु नुक़सानु थियो आहे उन में जेके बि ॻाल्हियूं अक़वाम मुतहदा जे सेक्रेटरी जनरल ऐं पाकिस्तान जे वफ़द कयूं आहिनि, उहे सभु जो सभु असां अवल ॿुधंदा आया आहियूं। उन में का बि मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि कान्हे। केतिरो नुक़सानु थियो आहे, केतिरियूं फिल्मूं ॾेखारियूं अथऊं, छा बि आहे, मतिलबु तव्हां ख़ैरपुर नाथन शाह जे कंहिं माण्हूअ खे चवंदव उहे इन खां वधीक तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदो, जेके तमामु अक़वाम मुतहदा जे सेक्रेटरी जनरल ॿुधाया। जी इन करे मुंहिंजी नज़र में पेशकश जो मसइलो कोन्हे, असल ॻाल्हि आहे रवैये
असल ॻाल्हि आहे रिस्पॉन्स, असल ॻाल्हि आहे जेका मोट आहे आलमी तौर ते मोट आहे जेका मुल्कनि जे पारां ऐं ख़ासि करे फर्स्ट वर्ल्ड जे पारां, उहा मोट जेकॾहिं प्रॉपर नथी थिए त असांजा जेके अफ़ाल आहिनि उहे सुठा न थींदा। पर पाकिस्तान जी मौजूदा मुआशी हालतुनि खे ॾिसंदे असां सम्झूं था त इहो हिकिड़ो पाकिस्तान लाइ ब्रेक थ्रू थी सघे थो, जीअं शहबाज शरीफ़ चयो या जीअं वर्ल्ड बैंक चयो आहे त शिफ़ाफ़ियत खां सवाइ ही समूरी इमदाद जेका आहे उहा न रुगो ख़राबु थींदी पर उन सां ख़ुदि उल्टो नुक़सान बि पवंदो। इन करे मां सम्झां थो त शिफ़ाफ़त जे हवाले सां सिंध गवर्नमेंट खे, पाकिस्तान सरकार खे प्रॉपर कमु करणो पवंदो, उन जे लाइ प्रॉपर होमवर्क करणो पवंदो ऐं गॾोगॾु हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी पवंदी त जेकॾहिं इहा इमदाद एतिरी बि मिले, 16.3 अरब डॉलर बि मिली वञनि, फ़र्ज़ु कयो सभु जो सभु मिलनि, जी। इस्लामिक बैंक, वर्ल्ड बैंक, एशियन बैंक ऐं दुनिया जा मुल्क गॾिजी जर्मनी, एतिरी फ्रांस, ये सभु इन्हनि सभिनी ऑफर्स कयूं सभु आहिनि सर, हाँ जेकॾहिं ऐलान कया अथऊं। सभु जेकॾहिं इहे ॾियनि बि ऐं हिते असां जो इकॉनमी जो मामिलो बराबरि न हूंदो ऐं उन में असां पंहिंजा ख़र्च न घटाईंदासीं, उन में असां पंहिंजा प्रॉपर कम न कंदासीं, प्रॉपर होमवर्क न कंदासीं, त बि इहा इमदाद जेका आहे उहा बुनियादी जेको टारगेट आहे उहो तय करे न सघंदी। हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे, उहा हीअ आहे त सिंध गवर्नमेंट अॼु ॾींहं ताईं पाणी न कढी सघी आहे, इन जो मतिलबु आहे असां पंहिंजे कमकारनि में सेल्फ सफिशिएंट न आहियूं ऐं अञा ताईं ख़ैरपुर नाथन शाह जी चौधारी, जोईअ जी चौधारी ऐं कोट डीजी जी चौधारी, ख़ैरपुर जी चौधारी, पीर ॻोठ जी चौधारी, जुडे जी चौधारी, नए कोट जी चौधारी, खंडी अलायार ऐं ॿियनि इलाइक़नि में जिते जिते पाणी हुयो, जेके शहर ॿुॾा हुआ उन्हनि जी चौधारी अञा बि पाणी बीठो आहे। जेकॾहिं ज़रात खाते जा अंग कर बराबरि वठूं, 30% जेकॾहिं असांजो फसल ख़तमु थियो, 30% जेकॾहिं असांजी ज़मीनूं तबाह थियूं, इन जो मतिलबु आहे त 30% या 3 हिसो सिंध जो जेको आहे उहो तबाह थी चुको, 3 हिसो सिंध जे माण्हुनि में गुरबत वधी चुकी, 3 हिसो सिंध जा माण्हू अणहूंद बेपहुची ऐं गुरबत जो शिकार थी चुका। हाणे जेकॾहिं इहा सूरत हाल हुजे ऐं तव्हां इमदाद जे कम में प्रॉपर होमवर्क न कयो, घरनि जे मामले ते, बरसाती लंघनि जे मामले ते जेकॾहिं तव्हां इन क़िस्म जो ई कमु कयो, मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, सॼी सिंध बहरिया टाउन जे ख़िलाफ़ जी। सवाइ उन्हनि जे जिन उते बंगला, विला, फ्लैट वरिता आहे, बाक़ी सभु ख़िलाफ़। हिकिड़ो वॾो मुज़ाहिरो थियो, उन मुज़ाहिरे खां पोइ कई क़त्ल, कई FIR, कई जेल, कई थाणा, कई ॻाल्हियूं थियूं, कई प्रेस कॉन्फ्रेंसूं, पूरो हिकिड़ो समाव ऐं पूरो हिकिड़ो लकाव आहे, उन लकाव खां पोइ ही बोर्ड आई। हाणे तव्हां बहरिया टाउन 2 ठाहिण जी इजाज़त ॾिनी आहे। जी। इन जो मतिलबु आहे त सिंध गवर्नमेंट कंहिं बि हवाले सां माण्हुनि जे एहसासनि खे प्रॉपर रिस्पॉन्स ॾियण जे लाइ तयार ई न आहे। इन जो मतिलबु आहे त बिल्डर खे जेको कुझु वणे थो उहो बिल्डर करे थो। इहो बि सम्झणु खपे त बिल्डर खे रुॻो सिंध गवर्नमेंट जी न, पर बिल्डर खे जितां ताक़त जा चश्मा अचनि था उहे सभु जो सभु जेकॾहिं उनजी मदद कनि था, जी। इन जो मतिलबु इहो थियो त तव्हां सिंध जे बारे में हिकिड़ो जेको लापरवाही वारो रवैयो था रखो, उनजो जेको नतीजो निकिरंदो उन सां मुंहुं कीअं ॾींदो। फौरी तौर ते सिंध गवर्नमेंट जेके बि इदारा नाकाम विया आहिनि, उन्हनि जे बदिरां क़ाबिल माण्हुनि खे, ऐं तव्हां जेकॾहिं उहे पाछी रखिया आहिनि क़ाबिल माण्हू जेके क्रेडिबल वाइज़ बि सुठा आहिनि ऐं जेके कम बि करे ॼाणनि था, एफिशिएंट बि आहिनि, उन्हनि समूरनि माण्हुनि खे मैदान ते आणे ऐं जेको पाणी कढण वारो डी वाटरिंग जो सिस्टम आहे जी। ऐं जेको माण्हुनि खे रिहेबिलिट करण वारो सिस्टम आहे, उन जे लाइ प्रॉपर होमवर्क करण खां सवाइ असां वरी उते जो उते बीठा हूंदासीं। मां वरी साॻी ॻाल्हि रिपीट थो कयां, 2010 में ॿारनि में जेका ॿोॾि ऐं बरसाति आई या आंधी वई हुई,
उन जा अॼु बि माण्हू कराची में मुख़्तलिफ़ खेमनि में आहिनि। इन जो मतिलबु आहे त असां 2010 ॿारनि वारी बोर्ड जी रिहेबिलिटेशन ऐं बहाली बि पूरी न करे सघिया। हाणे इहे 22 में जेका बोर्ड आई आहे, माण्हू अञा ताईं रोज़ टीवी चैनलनि ते वेठा आहिनि त न असां वटि खेमो आहे, न सवड़ आहे, न कंबल आहे, न सीउ खां बचाव जेको आहे सिस्टम। ठीकु सर। ऐं दुनिया में आलमी तौर ते सीए जे बारे में हाणे जेका 13 तारीख़ खां वठी 22 जनवरी ताईं अॻकथी आई आहे, सिंध गवर्नमेंट खे सम्झणु खपे त इहे जेके विल ऐं पारा पवंदा, इहो जेको सीउ ईंदो, इहो जेको कड़को थींदो, इन में जेके माण्हू बीमार थींदा, ज़ख़्मी थींदा, मरंदा, उन जे लाइ हुननि खे ॾींहुं राति हिकु करे अॻिते वधिणो पवंदो। कुदरत उन्हनि खे आलमी इमदाद जी नज़र में जी सूरत में हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे। जी उन मौक़े मां फ़ाइदो वठी बिना देर जे पंहिंजी तयारी मुकमिल करे ऐं उहे शहरनि ऐं ॻोठनि में बिल्कुलु विझ जीअं कमु कनि, बर्क़ रफ़्तारी सां कमु कनि। इन खां सवाइ सिंध आबाद न थी सघंदी। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, काफ़ी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे, कुझु तजवीज़ूं बि हिन में शामिल आहिनि। थैंक यू सो मच सर। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब जो कमेंट शामिल कंदासीं, पर रशीदुद्दीन राशिद साहब बि असांखे जॉइन करे चुका आहिनि, उन्हनि खे वेलकम कयूं पिया। थैंक यू सो मच सर। रशीदुद्दीन राशिद साहब, वेलकम करते हैं आपको शो में सर। जी थैंक यू वेरी मच। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब से कमेंट लेके फिर आपकी तरफ आते हैं सर। रफ़ीक साहब, कीअं ॾिठो अवां जिनेवा कॉन्फ्रेंस खे, ख़ासि तौर ते एंटोनियो गोटरेस जेको हिकिड़ो जुमिलो चयो, अवां इकोनॉमिस्ट बि आहियो त इन ते वरी रोशनी विझी सघंदो सही तरीक़े सां, चवनि पिया पाकिस्तान माहौलियाती तब्दीलीअ सां गॾु नाइंसाफ़ी वारी जेका आलमी मालियाती निज़ाम आहे बैंक्रप्सी जो, उन जो बि शिकार बणियो आहे। इन जुमिले जो बि कमाल आहे जो आलमी बिरादरी पारां इमदाद ॾियण जा ऐलान जेके आहिनि उहे कया विया आहिनि। उमेद पैदा थी वई आहे त इहे $16.3 अरब असां जमा करे वेंदासूं सर। एंटोनियो गुतरेस जी वॾी महिरबानी, तमामु जज़्बाती इंसान आहे जेको पाकिस्तान लाइ तमामु सुठा जज़्बात रखे थो, पर हिन सॼे मामले में एंटोनियो गुतरेस जी पोज़ीशन अहिड़ी आहे जहिड़ी मुंहिंजी आहे ऐं डॉक्टर अयूब जी आहे। असां चाहियूं बि त कोई कंट्रीब्यूट नथा करे सघूं सवाइ हिन जे जेको करे सघिजे थो। सुवाल इहो आहे त जेके फंड्स अचणा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पूरो सियासी निज़ाम आहे। उन सियासी निज़ाम में असां किथे बि चाहियूं, इहा ॻाल्हि असांखे सम्झणी पवंदी। 2-3 मसइला आहिनि जेके जिनेवा में हिन वक़्तु जेके हुन में ख़बर आहे, सुभाणे जा सेशन आहिनि, उनमें ॿिया अचनि, केतिरा प्लेजिस थियनि था। जी यूरोपियन कमीशन जी का प्लेज अञा ताईं न आई आहे, मुमकिन आहे सुभाणे अचे। ऐं जेका फ्रांस जी आयल आहे प्लेज, उहा तवक़ो खां तमामु घटि आहे। उन खां अलावा ॿियूं प्लेजिस जेकॾहिं वर्ल्ड बैंक ऐं जेके इस्लामिक डेवलपमेंट बैंक उन्हनि जे उनखे चयो छो त उहे लोन ऐं बायलेटरल उन्हनि खे इमदाद जी ॻाल्हि था कयूं पिया। $16 अरब जेका फिगर आहे उहा बेस्ड आहे हिन ते त पाकिस्तान 50% पाण भरींदो, जेको डार चयो आहे 50% तव्हां 3 बिलियन जी असांजी घुर्ज आहे, पर 15 बिलियन असां कंदासीं, 14 बिलियन तव्हां 16 बिलियन कयो, त इहो कमु कयूं असां। प्रॉब्लम इहो आहे त 3 बिलियन इज़ एक्ज़ैक्टली असांजी एन्युअल जेका आहे, जेका डेट जी टोटल रीपेमेंट आहे एन्युअली, उहा 3 बिलियन जे आसपास आहे। इन करे बि जेके दोस्त मुल्क आहिनि उहे डाउट करे सघंदा इहा कीअं वर्कआउट करे थी पई, शायदि पंहिंजे डेट खां उहे करणु चाहिनि था पिया। ॿियो मसइलो जेको इन में साम्हूं अचे थो उहो इहो आहे त 2017-18 में सभिनी इंटरनेशनल डोनर ऑर्गेनाइज़ेशन्स खे असांजे मुल्क जी इस्टेब्लिशमेंट लोधे ऐं माना जेके टपड़ खणण ॾंदा अहिड़े तरीक़े सां कढियो। मां सिंध गवर्नमेंट में कमु कंदुसि उन वक़्तु, त उन वक़्तु यूरोपियन यूनियन जो जेको चीफ हुयो हिते, उन असांखे हिकिड़ी मीटिंग में चयो त $450 मिलियन यूरो जेके तव्हां जरा खणी आया आहियूं, असांखे इजाज़त न पई मिले, जंहिंजे करे असां श्रीलंका पिया मोकिलियूं ऐं उहे पैसा श्रीलंका विया हुया। उन्हनि खे इहो त भई स्पाई पिया अचनि, स्पाइंग पई थिए असांजी, सभिनी कढी छॾियऊं। इन करे बि काफ़ी मुल्क यानी यूरोपियन कमीशन जॾहिं कुझु बि प्लेज कंदी त पंहिंजा जेके हितां जा माण्हू आहिनि, जेके उन्हनि जा मिशन जा आहिनि लीडर्स आहिनि, उन्हनि सभिनी सां ॻाल्हाईंदा आहियूं, उतां खां छा थी फीडबैक अचे, इहो क्रूशली डिपेंड करे थो हिन ते। ॿियो मसइलो जेको मां सम्झां थो उहो इहो आहे त जेको वॾो प्रॉब्लम आहे उहो इहो आहे त डेट कैंसलेशन जे हवाले सां COP2 में हिकु नलको आवाज़ पाकिस्तान कयो हुयो
पर पाकिस्तान उन जी का वॾी जेका आहे सा कैंपेनिंग न कई आहे। पाकिस्तान जे जेका एंटोनियो गुतरेस ॻाल्हि कई आहे त जेको क्लाइमेट विक्टम आहे उहा विक्टम हुजण वारो जेको केस आहे उहो केस ई इहो आहे त आलमी इदारनि में आलमी कोर्टुनि में हिन ॻाल्हि खणी वञे त बाबा एतिरो असांजे कर्ज़ आहे ऐं असां सां हीअं बि थिए पियो, कयो दुआ मुआ तव्हां दा, उनजे करे जेको थिए थो प्रॉब्लम असां सां आहे, असांजी जान छॾियो, पैसा असांजा ख़तमु कयो। इहो केस आहे जेको टिपिकल केस आहे जंहिंमें तव्हांखे भले हुकूमत न करे पर हुकूमत खे मतिलबु आहे त हिकिड़ी पॉलिसी रखी करे कैंपेनिंग करणी पवंदी। उहे जेके इंटरनेशनल इदारा आहिनि, इंटरनेशनल NGOs आहिनि, मिसाल तौर ते मुंहिंजा दोस्त आहिनि कुझु मेडिकोस इंटरनेशनल जर्मनी में, जन इहो ॿुधायो गुज़िरियल दौरे में, अॻु में बि ॻाल्हि कई आहे तव्हां सां इहा, त उहे पंहिंजनि वकीलनि सां ऐं जेके इंटरनेशनल कोर्टुनि जा ॿाहिरि हुननि सां ॻाल्हाइनि था पिया त पाकिस्तान जो केस केतिरो मैच्योर आहे डेट कैंसलेशन जे लाइ, त उहो कोर्ट में खणी वञो असां दी हेग में। पर पाकिस्तान जी तरफ़ां अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। पाकिस्तान अञा बि कर्ज़ वठण जे चकर में आहे। हाणे 16 बिलियन वारी कहाणी आहे। मुंहिंजे ख़्याल में जेकी अमेरिका सां लास्ट जेके असां कैंपेनिंग थी आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी थी आहे, उन मां काफ़ी तवक़ुआत आहिनि ऐं काफ़ी तवक़ुआत हिन करे बि आहिनि त चीन सां जेके असांजा मामला आहिनि उहे सरदमौरी जो शिकार आहिनि। 23 बिलियन कर्ज़ आहे सर, उन मां 10 बिलियन असां अदा करे चुका आहियूं, अञा 13 बिलियन डॉलर्स ॾियणा हुआ असांखे कर्ज़ वापसी सर। जी, त उहे मसइला माना पॉलिटिकल थोरो जेको झुकाव आहे उहो असां वरी जेको अमेरिकन्स खे ॾिनो आहे ऐं एश्योरेंस ॾिनियूं आहिनि जंहिंमें अमरीकी बि अचनि था पिया त जेको असां तालिबान वारे मामले में असांखे जेका सपोर्ट मिले पई, इहे मां कुझु इंडिकेशन्स आहिनि त पुठियां अञा कुझु पैसा असांखे मिली सघनि था। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त 16 बिलियन डॉलर जी फिगर शायदि टच न करे सघिजे, पर इहा 7-8 बिलियन डॉलर ताईं बस वञी सघंदी, छो त इनमें खोड़ सारा मसइला पाकिस्तान जा पंहिंजे उनजा गवर्नेंस मौजूदु आहिनि। जी ठीक है, थैंक यू सो मच सर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब। रशीदुद्दीन राशिद साहब, आपने किस तरह देखा आज की जिनेवा डोनर्स कॉन्फ्रेंस पाकिस्तान रिजिलियंट क्लाइमेट कॉन्फ्रेंस के नाम से तखमीना जो है नुकसान का, सिंध, बलूचिस्तान, KP और पंजाब के कुछ इलाकों में जो बारिशों और सैलाब से तबाही आई उसका 30 अरब डॉलर्स लगाया गया, 16.3 अरब डॉलर्स की फौरी तौर पर डिमांड की गई। पाकिस्तान का होमवर्क आपने किस तरह देखा, आलमी बिरादरी का ध्यान जो है वो हम हासिल करने में कामयाब रह पाए हैं? दूसरी चीज़ ये कि दी रिजिलियंट रिकवरी रिहेबिलिटेशन एंड रिकन्स्ट्रक्शन के हवाले से तजावीज़ तो वहाँ पर दी गई या कहा गया कि इस पर बात होगी, लेकिन मजमूई तौर पर जो हमारे पैनलिस्ट हैं डॉक्टर यूब शेख साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब या डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब, उनको आपने सुना, उनका यही कहना है कि हिकमत अमली, रोड मैप या प्लानिंग का फुकदान है अभी भी, कि ये पैसे जो मिलेंगे भी तो वो खर्च किस तरह होंगे, इसकी शफाफ नमूने खर्च होना जो है वो भी लाजमी है। जी देखिए, बात ये है कि ये जो कॉन्फ्रेंस में कम से कम एक तो पॉजिटिव बात ये हुई कि पाकिस्तान ने अपना मुकदमा पूरी अक़वाम आज़म के सामने रख दिया कि हम ग्रीन हाउस गैस एमिशन का 1% भी एमिशन नहीं करते, जबकि हम इस दुनिया की 5वें या 8वें नंबर के दरमियान वो मुल्क है जो कि सबसे ज्यादा मुतासिर होने वाले ममालिक की फहरिस्त है। पाकिस्तान 8वें नंबर पर आता है, ये तो दुनिया ने रिकग्नाइज कर लिया। अब इसके जो नुकसानात हुए हैं और जो आगे भी है, इसमें बहुत लॉन्ग टर्म प्लानिंग चाहिए। उसमें सबसे बड़ा मसला आ जाता है यस ट्रांसपेरेंसी का और एतमाद का। अब जैसे कि आपके इस्लामी तरक्याती बैंक ने 4 अरब 20 करोड़ डॉलर देने की बात की, लेकिन वो भी 3 साल के अरसे में। शॉर्ट टर्म मेजर्स हमें बहुत इमीडिएट चाहिए, इसलिए कि हमारी जो पॉपुलेशन है सिंध बलूचिस्तान की, खासकर जो सिंध बलूचिस्तान का बॉर्डर एरिया है, जैकोबाद और उसके अलावा आपके सोबतपुर और ये जो इलाके हैं, केन शाह सिंध का हो गया सर, मेहर हो गया, दादू हो गया, दादू मेहर से लेकर के आप पूरे बलूचिस्तान डेरा मुराद जमाली चले जाएं, बलूचिस्तान में एंटर हो जाएं, सिंध में कंबर शहदाद कोट हो गया। बिल्कुल सर, तो मैं खुद पर्सनली भी कराची चैम्बर ऑफ कॉमर्स की तरफ से गया हूँ और देखा है वहाँ पर। तो देखिए, शॉर्ट टर्म तो कोई रेमेडी आई नहीं, लेकिन बुनियादी चीज है कि हमारे इंटरनेशनल डोनर्स जो है ना, वो अब रिलेक्टेंट है ट्रांसपेरेंसी के ऊपर। उनको इस बारे में शक है कि हम पैसे को सही तरह खर्च नहीं करते।
अब दूसरा बात यह है कि जब चीजें तामीर हो जाती हैं, उन चीजों को हम उसके बाद जो है वो मेंटेन नहीं करते। मैं सोबतपुर की तरफ जा रहा था, यही सैलाब के सखर से बाय रोड जा रहा था, तेरा मुआजम अली से आगे मुझे पता रहा कि कुछ बहुत बड़ा एरिया था जो कि लास्ट जो फ्लड आया था उसमें बना करके दिए थे मकान और कॉलोनीज पूरी बनाई थी, जो फिर बाद में आबाद भी नहीं हो सकती, लोगों को अलॉट नहीं हुई। तो ये जो खबरें हैं ना, ये बहुत ही नुकसान देती हैं पाकिस्तान के इमेज को। और अब तो इंटरनेशनल डोनर एजेंसीज ने अपनी अपनी जो है वो हायर किए हुए हैं लोगों को और कंपनीज को, जो कि बताती हैं कि जनाब उनकी इमदाद पर कितना इम्प्लीमेंटेशन हो रहा है और कितना नहीं हो रहा। ये हम हमेशा से देखते हैं। तो इस वक्त जरूरत इस बात की है कि एतमाद की फजा कायम की जाए, और एतमाद की फजा कायम होगी तो हम इस रिहेबिलिटेशन के वर्क को करेंगे। हम देखते हैं कि LRBD का जो प्रोजेक्ट है वो अब तक जो है वो सही काम नहीं कर सका है। और ये मैं बताऊं, एक बहुत बड़ा इस सैलाब के नुकसानात में एक बड़ा नुकसान ये भी है कि अभी तक हमारा जो आपका राइट बैंक ड्रेन है इंडस रिवर का, वो अभी तक सही तरह काम नहीं कर रहा। और हमारी जो मंचर झील है, हमेशा मंचर झील से कट लगाया जाता है और फिर एक सैलाब एक मजीद लाया जाता है। बारिश का सैलाब के बाद जो असल सैलाब बाद में आता है उसके लिए कोई प्लानिंग नहीं की गई है। और मंचर झील को भरने का इंतजार किया जाता है पहले, और उसके बाद उसका पानी फिर जो है कट लगा के अचानक ही आबादियां खैरपुर, नाथन शाह और मेयड़ को फिर डुबो दिया जाता है। ये कहानी तो आज पहली मरतबा नहीं हुई, इससे पहले भी हो चुकी। मेरे भाई जो पैनलिस्ट बैठे हैं उससे ज्यादा जानते हैं, इस सूबे में रहते हैं। मैं तो फिर भी कराची में रहते हुए इन चीजों को ऑब्जर्व बहुत ऊपर से करता रहा हूँ, पूरा मैंने देखा है सैलाब की सूरत है। तो हमारा जो ड्रेनेज सिस्टम है, खासकर इंडस बेसिन रीजन का, तो सिंध का है, इंडस बेसिन सारा जो हमारा दादू बलूचिस्तान से शुरू होता है और उसके बाद आता है, उसमें तो कोई ड्रेनेज का सिस्टम ही नहीं है जी। अब इसमें काम करने की जरूरत है हमें। मंचर झील के अलावा और भी 2-4 कुदरती झीलें हैं, उनको हम वाटर रिजर्वायर में कन्वर्ट कर सकते हैं, जो कि हमारे यहाँ बाद में काम है। अब इतना पानी हमने यहाँ बहा दिया, अगर हम मंचर झील को रिहेबिलिटेट करें या तो उसकी डिगिंग करें या उसके और बैंक्स बनाएं, ऊंचा कर दें, तो हम जो बलूचिस्तान से आने वाला पानी जो कि बिल्कुल डिसऑर्गेनाइज्ड है, जो कि किसी दरिया की सूरत में नहीं आता, उसको ऑर्गेनाइज करके हम स्टॉक कर सकते हैं। इसके अलावा और भी झीलें हैं जो सिंध बलूचिस्तान के बॉर्डर में है, दादू डिस्ट्रिक्ट में है, उससे ज्यादा मेरे भाई लोग जानते हैं। तो इन सब के ऊपर सही कहना है, कोई प्लानिंग नहीं है। एक तो रिहेबिलिटेशन है, दूसरा हम इस पानी को कैसे यूज कर सकते हैं। तो बहुत सारी चीजें करने की जरूरत है, और इसके लिए मैं समझता हूँ कि कुछ इंटरनेशनल कंसल्टेंट को हायर करना चाहिए जो कि एक प्लानिंग करके दे, क्योंकि इस अभी तक किसी से कंसल्टेंसी ली नहीं गई है। फ्रैंकली स्पीकिंग मैं बताऊं, मुझे हमारे जो सियासतदान है, हमारे सूबे को चला है, उनकी बहरहाल में उनकी कोशिशों में कोई शक का इजहार नहीं करता, लेकिन ये बड़ी टेक्निकल जॉब है। और ये टेक्निकल जॉब टेक्निकल लोग करेंगे, पॉलिटिकल लोग कोई फ्रेमवर्क बना नहीं सकते। तो लिहाजा इसमें एक पूरी कंसल्टेंसी जो कि लॉन्ग टर्म होनी चाहिए, क्योंकि पाकिस्तान में अब सैलाब और खासकर ये सूरत हाल मौसम की तब्दीली की वजह से रहेगा जी। अब ये एक फैक्ट है। आप देखिए, सर्दी का मौसम शिफ्ट हो गया, मौसम तब्दील हो रहे हैं, अपनी अपनी एक्सट्रीम पर जा रहे हैं। तो बहुत सारा काम करने की जरूरत है, और मैं समझता हूँ सिंध हुकूमत को एक लॉन्ग टर्म स्ट्रेटेजी बनानी चाहिए और सेंट्रल गवर्नमेंट को भी बनानी चाहिए। ठीक है सर, थैंक यू सो मच रशीदुद्दीन राशिद साहब। दूसरे टॉपिक पे भी आपका कमेंट लेना चाहूँगा। डॉक्टर अयूब शेख साहब के पास जाते हैं। डॉक्टर साहब, अवांखे भी यादि हूंदो सैटरडे वारे स्पेशल एडिशन में अवां बि गॾु हुआ ऐं अवां ज़ोर ॾिनो हुयो अटे जी स्मगलिंग ते, कणिक जी स्मगलिंग ते, जेका रोकण जी तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं अक्सर पाण प्रोग्राम में डिस्कस कंदा आहियूं त व्यूज़ टाइम जेको आहे उन जी मॉनिटरिंग एतिरी आहे जो गवर्नमेंट उन जो नोटिस ज़रूरु वठंदी आहे, नेक्स्ट डे ते या उन खां वरी अञा नेक्स्ट डे ते उन ते अमल दरामद जे लाइ तजवीज़ूं या हिदायतूं जेके आहिनि उहे असांजे साम्हूं लाज़मी ईंदियूं आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब अॼु इहा हथरादू महांगाई जो नोटिस वरितो आहे, चीफ सेक्रेटरी खे हिदायतूं जारी कयूं अथऊं। ऐं ख़ासि तौर ते असां जेके ॻाल्हियूं कयूं त DC जेके आहिनि ऐं प्राइस कंट्रोलिंग कमिटीज़ जेके ठहियलु आहिनि ज़िले इंतिज़ामिया जूं, उन्हनि खे फ़ाल करणु घुरिजे त वॾे वज़ीर उहे ई साॻियूं तजवीज़ूं जेके आहिनि हिदायतुनि जी सूरत में चीफ सेक्रेटरी खे ॾिनियूं आहिनि, कमिश्नर खे, DCs खे, असिस्टेंट कमिश्नर्स खे।
कीअं पियो लॻे अव्हांखे त जिन इहो सॼो सिस्टम हिन वक़्त ताईं ख़राबु कयो उन्हनि कामोरनि, वरी उन्हनि ई कामोरनि खे चइजे तव्हां इहो सिस्टम सही कयो, त या उहो एतिरो ई वक़्तु लॻाईंदा या वरी उन्हनि जी तब्दीली ज़रूरी आहे? सर महताब, सभ खां अवल त सिंध जे वॾे वज़ीर जनाब मुराद अली शाह साहब इन जो नोटिस वरितो ऐं प्रॉपर इंस्ट्रक्शन्स जारी कया, इहा त सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां हिकिड़ी ॿी तव्हां सां ॻाल्हि शेयर कयां जी। त कल्ह असां हिकिड़े हंधि वेठा हुआसीं त उते असां चीफ मिनिस्ट्री विरायूं पिया। त असां चीफ मिनिस्ट्री विराए हिते पहुतासीं। अव्हांजो वारो आयो डॉक्टर साहब? न, इहो हिकिड़ो शख़्स जेको चीफ मिनिस्टर आहे, इहो अयल बि अथव, इहो टेक्निकली साउंड बि अथव, पर बुनियादी ॻाल्हि छा आहे त मिसाल कराची में अॼु चीफ मिनिस्टर MQM खे चयो आहे त कोरंगी ऐं ईस्ट जा एडमिनिस्ट्रेटर मूंखे हटाइण ॾियो। जी। तव्हां सोचे सघो था त चीफ मिनिस्टर ॿिनि ज़िलनि जा नथो हटाए सघे ऐं उन में हुन हिकिड़ो वैलिड रीज़न ॾिनो आहे। उहो रीज़न ही आहे त हाई कोर्ट ऑफ सिंध हुकुम कयो हो त इलेक्शन मकानी इदारनि जी इलेक्शन जे ऐलान थियण खां पोइ तव्हां के बि ऑफिसर नथा बदिलाए सघो, ऐं न त पोइ तोहीन अदालत में वेंदव, तव्हां अदालत जी तोहीन खां परहेज़ कयो। चीफ मिनिस्टर इहा ॻाल्हि बि उन्हनि सां कई आहे ऐं उन MQM इनकार कयो आहे त असां पंहिंजा 2 एडमिनिस्ट्रेटर हटाइण नथा ॾियूं। असल ॻाल्हि छा आहे? असल ॻाल्हि हीअ आहे त अधु अख़्तियार जेको आहे न, उहो नीम हकीम वारो किसो आहे। अधु जान उनजी हिफ़ाज़त थी सघंदी, अधु जान ज़ाया थींदी। जिस्म जो कहिड़ो बि अधु तव्हां विञायो त बाक़ी अधु छा कंदो? सिंध हुकूमत सां एग्ज़ैक्टली इहा ई कार्रवाई पई थिए। हिकिड़ो DC आहे, उहो 1 अरब 80 करोड़ जी रिश्वत में पकड़ियो अथऊं। जी। वरी 2 DCनि खे रस्तो ॾिनो आहे त मुल्क खां ॿाहिरि वञण जा तरीक़ा कहिड़ा आहिनि। ऐं DC ख़ैर सां लामा थी विया। लामा असां मेडिकल में सॾींदासीं लेफ्ट अगेंस्ट मेडिकल एडवाइस, लामा। जी। तो मरीज़ जेको आहे न, उहो बिस्तरो छॾे भॼी वञे, डॉक्टर खे ख़बर ई न पए। सो ही सभु ऑफिसर लामा थी न वञनि। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु ही आहे त जेसि ताईं सिंध जो वॾो वज़ीर पंहिंजे जनम भूमि जामशोरे ज़िले जो DC बि पाण नथो रखे ऐं उहे बहरिया टाउन वारा था रखनि ऐं उहे 6-6, 8-8 साल साॻी पोस्टिंग ते हुजे, जेको कानून जे बि ख़िलाफ़ु आहे। क़ाइदनि मूजिबि 3 सालनि खां पोइ तव्हां भले 1 ॾींहं जी बदिली कयो, तव्हां उहा बि नथा करे सघो। इन करे छा थो थिए त पोइ मां ऑफिसर आहियां त मां उन खां वधीक ख़राबियूं कंदुमि। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु ही आहे त जेके बि ऑफिसर आहिनि, सभु अखियुनि ते, सभु सोन जा धागा, सभु फर्स्ट क्लास कुंदन आहिनि ऐं इहे ई माण्हुनि जा मसइला हल कंदा। पर मसइला हल त कनि न, रुगो ॻाल्हि सां छा थींदो? रुगो ॻाल्हि सां कुझु कोन थींदो, बदिलियुनि सां बि कुझु न थींदो। अवां बदिली महीने कमिश्नर रखिया आहिनि, महीने DC रखिया आहिनि, करे ॾिठव न। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु ही आहे त सज़ा जो अमल शुरू कयो, उहा बिस्मिल्लाह ऑफिसरनि खां कयो। ऑफिसरनि खे सज़ा ॾियण जो रवाज ई ख़तम थी वियो आहे। इहे मिसाल मां हिकिड़ो ॿियो तव्हांखे ॿुधायो। साल 2022 गुज़रियो। जी डॉक्टर साहब, थोड़ो मुख़्तसर कंदासूं, टाइम थोड़ो घटि बचो आहे। आख़िरी ॻाल्हि थो कयां। जी जी डॉक्टर साहब। 2022 में 124 माण्हू कारोकारी में क़त्ल थिया आहिनि। 99 औरतूं आहिनि उन में ऐं ॿिया 25 मर्द आहिनि। उन्हनि मां 78 जी FIR अञा दाख़िल थियणी आहे। साल गुज़रियो। ही पुलिस, ही SSP, ही कमिश्नर, ही कमिश्नरेट। मां इन करे थो चवां त असल में अधु कमु न कयो, कमु सॼो कयो।
सॼे कम जे लाइ जज़ाए सज़ा साम्हूं रखो, ॾिसो त तव्हांजो कम बि थिए थो ऐं माण्हुनि में सुख बि अचे थो। इन करे ज़रूरी आहे त जेके बि ऑफिसर तव्हां वटि साबित थियनि त ही करप्शन में ऐं इनएफिशिएंसी में इन्वॉल्व आहिनि, 3 साल उन्हनि खे न ॾियो था पोस्टिंग, ॾिसो त सिंध सुधरी थी वञे न। ठीकु आहे डॉक्टर साहब। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, पहिरियां त वॾे वज़ीर पारां असांजूं जेके तजवीज़ूं आहिनि प्रोग्राम में डिस्कस कयल, उन्हनि खे हिदायतूं ऐं हुकुमनामे जी सूरत में चीफ सेक्रेटरी DC ऐं कमिश्नर सां मुंतक़िल कयो, एसि ताईं ठीकु आहे। ॿी रशीदुद्दीन नाशिद साहब जेका ॻाल्हि कई हुई त ज़ख़ीरा अंदोज़ी जेका आहे उनजे ख़िलाफ़ बि क्रैकडाउन थियणु खपे, उनजो शहजील इनाम मेमन अॼु ॿिए एंगल सां प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ज़िक्र कयो। शहजील साहब चवनि था त सस्तो अटो जेको आहे उहो सिंध वाहिद सूबो आहे जिते सरकारी अघ ते सस्तो अटो मिले थो। हाणे शहजील साहब खे कोई इहो ॿुधाए न त इन्हनि स्टॉल्स ते जेके पहुरत आहिनि उन्हनि खे रुगो लाश था मिलनि या ज़ख़्म था मिलनि, मतिलबु अटो त नथो मिले। मेहताब, हुकूमत जो कम सस्ते अटे जा स्टॉल लॻाइणा या हुकूमत जो कम हुकुमरानी करणा? हुकूमत जो कम ज़ख़ीरा अंदोज़ी खे रोकणा या हुकूमत जो कम कणक खणी उनजो अटो पीहाए स्टॉलनि ते बीही करे उहो सस्तो खपाए माण्हुनि जो हुजूम लॻाए उन्हनि जी तज़लील करे उन्हनि खे लठियूं हणी ऐं पोइ वरी उन ते थोरो बि करे त सिंध हुकूमत पाकिस्तान में वाहिद हुकूमत आहे जेका अवाम जे लाइ सस्तो अटो मुहैया पई थी करे। सिंध हुकूमत खे पहिरीं इहो सोचणु घुरिजे त हुननि खे करिणो छा आहे। जीअं अयूब चयो न त इहा जेका अधु हुकुमरानी आहे, या त तव्हां वाज़े कयो चई छॾियो त बाबा असुल असांजे हथ में अख़्तियार कोन्हे, हुकुमरानी कनि ॿियनि जे हथनि में आहे। कामोरनि खे सिर्फ़ु सज़ाऊं ॾियण सां कोन थींदो, कामोरनि सां गॾु जंहिंजी ॻठजोड़ आहे उहा ॻठजोड़ जी जेका पुठियां रस्सी आहे उहा जिते पहुचे थी पई पहिरीं उहा त कटियो। जेका ॾोर उतां वञे थी पई ऐं उन ॾोर सां गॾु हेठां वरी सक्शन पाइप बि लॻल आहे जंहिंमें पैसा जेको आहे उतां किरनि था त पोइ ॾेई हलिया था वञनि, उहो त बे कनेक्शन त ख़तमु कयो। ऐं उहो कनेक्शन जेको आहे पॉलिटिकल आहे। मजाल आहे कंहिं सरकारी कामोरे जी जो उहो हुकूमत जो चवणु न वठे ऐं उन ते अमल न करे। इन्हनि कामरनि वटि ख़ासि क़िस्म जा चकमक हूंदा आहिनि सर। राति जो 11 वॻे बि सिंध बैंक मां पैसा जेके आहिनि उहे निकिरंदा आहिनि, स्टाफ मौजूदु हूंदो आहे। त उहो चकमक जेको आहे सो उन्हनि खे केरु मुहैया थो करे ॾिए? उन चकमक में जॾहिं उन सां गॾु कंहिंजो को शेयर हूंदो त तॾहिं थींदो। इन सॼे उन मामले में सिंध हुकूमत बज़ाते ख़ुदि ज़ख़ीरा अंदोज़ी कहिड़ो माण्हू आहे जेको सिंध जे अंदरि कणक ऐं अटे जे कारोबार में मुलविस आहे? छा CM खे ख़बर कोन्हे? डॉक्टर जी ॿुधाए, डॉक्टर साहब कंहिंखे कंहिंखे ख़बर हूंदी? ख़बर त आहे सभिनी खे। इनाम साहब प्लीज़ ब्रीफ कयो। हा जी इनाम साहब तव्हांखे वधीक ख़बर हूंदी। बिल्कुलु, त असां जीअं सभिनी खे ख़बर आहे, बसि मिठी बि माठ मुठी बि माठ, तंहिंजे करे सभिनी खे ख़बर आहे। ऐं उहा जेतिरे ताणी ख़तमु नथी थिए तेसी ताणी मुमकिन ई कोन्हे। भाण हुजे, कणक हुजे, अटो हुजे, इन्हनि सभिनी शयुनि जी ज़ख़ीरा अंदोज़ी करणु कहिड़े टाइम ते वरी उनखे मार्केट में आणिबो। छाकाणि हींअर तव्हांखे मूं जेका उन ॼाणे ॻाल्हि ॿुधाई न पंहिंजो छंछरु वारे ॾींहुं महताब, त मथां कणक नई लहण वारी आहे। उन नई कणक जे लहण खां पहिरीं जिन गुज़िरियल साल ज़ख़ीरा अंदोज़ी करे रखी, उन में जिन जिन माण्हुनि जा पैसा इन्वेस्ट थियल आहिनि उन्हनि खे अची साल पूरो थियण वारो आहे, 10 महीना थी विया आहिनि। हाणे उन्हनि खे उहे सभु पैसा वसूल करणा आहिनि। ऐं उहे पैसा कीअं वसूल थींदा? उहे पैसा इन तरीक़े सां वसूल थींदा। ठीकु आहे। या कणक ॿाहिरि अञा कोन पई वञे, अटो अञा ॿाहिरि कोन पियो वञे, इहो हिते जो हिते ई स्टॉक स्टोर थियो पियो आहे। उते ई उहा जेका आहे सा जेका जीअं तव्हां पाण चयो न, प्राइवेट माण्हुनि ख़रीद कयो आहे, उन्हनि जेतिरे में ख़रीद कई आहे तंहिंजे करे उन्हनि जी मर्ज़ी आहे जेतिरे में खपनि, या उन्हनि जी मर्ज़ी न हूंदी आहे। ही एसेंशियल आइटम आहे गवर्नमेंट खे जंहिं ते कंट्रोल करणो। गवर्नमेंट त हींअर कुकुड़ जे अघनि ते कंट्रोल कोन थी करे सघे, पोल्ट्री वारनि सां नेगोशिएशन ठीकु आहे सर, कयो घटायो जी। ठीकु आहे प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, टाइम थोरो घटि आहे तंहिंजे करे मां तव्हांखे रिक्वेस्ट की शॉर्ट करण जे लाइ। रशीदुद्दीन नाशिद साहब, आप भी थोड़ा सा काइंडली इसको कंप्रेस कीजिएगा। कह रहे हैं कि CM साहब का काम है कि वो गवर्नमेंट को, एडमिनिस्ट्रेशन को टाइट करना चाहिए। ये जितनी गंदुम पड़ी है, सबसे पहले तो गवर्नमेंट को खुद अपने स्टॉक्स चेक करने चाहिए कि इनके स्टॉक्स की क्या सिचुएशन है। दूसरी बात ये कि ये छोटे मोटे स्टॉल लगाने से नहीं हल होगा।
बात यह अगर हुकूमत चाहे और कल से छापे मारना शुरू करे और जिन जिन गोदाम गंदम है उन तमाम स्टॉक्स को, देखिए ये लोगों की जिंदगी और मौत का सवाल है और ये पीपल्स पार्टी के लिए भी एक बहुत बड़ा चैलेंज है। इतने स्टॉक्स पड़े, निकाले स्टॉक। अगर कल या 2 दिन में गवर्नमेंट रेड करती है, सब पता है कि गंदम कहाँ रखी हुई है, गंदम निकाले और फ्लोर मिल्क को पहुंचाए और इसको फ्लड कर दे फ्लोर मिल्क को गंदम से। अब देखिए 4 दिन में और 1 हफ्ते में सूरत हाल बदल जाएगी। सिचुएशन बहुत खराब है क्योंकि फरवरी की क्रॉप आएगी। इसको इतना इजी लेने से नहीं होगा कि उन्होंने कह दिया जी प्राइस लिस्ट लटका दें और जा करके चेकिंग करें। इस तरह से बात नहीं बनेगी। इनकलाबी काम करने की जरूरत है। अब सिंध के तमाम बॉर्डर्स को सील कर दे कि यहाँ से कोई गंदम का दाना या आटे की थैली नहीं जानी चाहिए। बहुत वैलिड पॉइंट सर, बॉर्डर सील करने चाहिए, बिल्कुल ठीक। हम अपने प्रोविंस को जानते हैं हमें, और ये प्रोविंशियल इशू है, ये कोई गैर आईनी काम नहीं करेंगे। सिंध गवर्नमेंट का आईनी इख्तियार है कि अपने आवाम को गंदम प्रोवाइड करे और अगर उसके पास स्टॉक की कमी है तो वो जाके पासको से गंदम खरीद ले। और लेकिन सबसे पहले अगर सीएम साहब इंटरेस्टेड है तो सीएम साहब को चाहिए कि कल निकले, 2-4 डिस्ट्रिक्ट को टारगेट बनाए और जा करके वहां से स्टॉक्स निकाले और लाके फ्लोर मिल को भेज दे। जब तक गंदम फ्लोर, और अगर उन्होंने ऐसा कर लिया 2-3 दिन में तो ये जितने लोग जखीरा अंदोज सब अपनी गंदम ले आएंगे और मार्केट में सस्ती बेच के जान छुड़ाएंगे क्योंकि उन्होंने गंदम को जान छुड़ानी। तो अगर गवर्नमेंट ने कुछ स्टॉक्स अपने अंडर लेके और कब्जे में लेके फ्लोर मिल को 58 रुपीज में प्रोवाइड कर दिए तो बाकी जितने लोगों ने जखीरा अंदोज किए वो इसको फौरन जान छुड़ाएंगे। हुकूमत को अपनी एडमिनिस्ट्रेशन करनी चाहिए, हुकूमत को अपने रिट कायम करनी चाहिए और उसकी रिट थैले पकने से नहीं होगी, उसकी रिट होगी कि जिसने उसको चैलेंज किया है। ये प्रोविंशियल गवर्नमेंट रिट को चैलेंज कर रहे हैं जो लोग गंदम की स्टॉक कर रहे हैं, जो लोग ब्लैकमेल कर रहे हैं। देखिए गंदम मार्केट में मौजूद है जी, ऐसा नहीं है कि गंदम मौजूद नहीं है। अभी मैं 1500 रुपए टन 100 किलो 1500 का देने के लिए तैयार हो जाऊं। आप मुझसे कहें जितनी गंदम मैं आपको पहुंचा दूं, 2000 रुपए दे मैं पहुंचे। मार्केट में गंदम है, स्टॉक है, सरकार को पता नहीं है क्या? सरकार जानती नहीं है क्या? ये है, नजर आएगा लोगों को कि यस उनके सीएम आया है, उनकी एडमिनिस्ट्रेशन आई है और उन्होंने गंदम के स्टॉक्स बाहर किए हैं और उसके गंदम आम कर देनी चाहिए जी। और कल शर्जील मेमन साहब ने फरमाया कि जनाब ये जो गंदम है ये केपी और बलूचिस्तान से जो है आटा एक्सपोर्ट हो रहा है, स्मगल हो रहा है और जिसकी वजह से कीमत बढ़ रही है। तो सरकार सिंध का बॉर्डर तो अफगानिस्तान से नहीं लगता। बिल्कुल ठीक सर। अगर सिंध से आटा बलूचिस्तान गया है या सिंध से आटा अगर पंजाब गया है और फिर पंजाब से निकला है तो सर हमें अपने सूबे का दिफा करना चाहिए। इनाम भट्टी साहब ने मेंशन किया था सर कि कश्मीर कंदकोट का जो कच्चे वाला इलाका है जहाँ पर पुलिस नहीं पहुँच पाती, बासरों के कब्जे के उसमें वो इलाका, वहाँ से स्मगलिंग होती है और बड़े पैमाने पे होती है सर। तो देखिए बात ये है, स्मगलिंग एक छोटा फैक्टर मैं बता दूं। इस वक्त बात ये कि गंदम लोग महंगी क्यों बेच रहे हैं, उन्होंने हुकूमत को चैलेंज किया हुआ है। ठीक है सर, हुकूमत को चाहिए कि रिएक्ट करे। ठीक है सर। रशीदुद्दीन राशिद साहब थैंक यू सो मच सर आपके कमेंट के लिए। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब अवानो छा कमेंट आहे सर? हिकु ॻाल्हि त शर्जील इनाम मेमन साहब सही कही त असांजे वटि जेका कणिक हुई या ख़रीद कई हुई सिंध गवर्नमेंट उन मां असां सस्तो अटो जेको आहे सरकारी स्टॉल्स ते ॾियूं पिया। बाक़ी जेके अमीर माण्हू आहिनि, प्राइवेट माण्हू आहिनि, डीलर्स आहिनि जिन अटो कणिक ख़रीद कई, उन्हनि जी मर्ज़ी आहे उहे आम दुकान ते 165 रुपया 70 रुपया फ़ी किलो ते विकिणनि था। जंहिंजी इस्तातात आहे उहे जेके आहिनि उतां ख़रीद करे सघनि था अटो। ॾिसो सियासतदाननि जी ॻाल्हियुनि ते असां ध्यानु नथा ॾेई सघूं छो त इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि। फैक्ट इहो आहे त जेको सेंसिटिव प्राइस इंडेक्स आहे, जेको खाधे पीते जी शयुनि जी इन्फ्लेशन ॾींदो आहे, उहो ॿुधाए थो त दिसंबर ऐं जनवरी जो महीनो जेको आहे, पहिरियों वीक जेको आहे, उन में खाधे पीते जी शयुनि में 35% जनरली इज़ाफ़ो थी थो, जॾहिं ॿियो 25-26-24 ताईं आहे। पर जेके पेरिशेबल आइटम आहिनि, जेके ख़राब थी वञण वारा जेके कचो जेको फूड आइटम आहिनि, उन्हनि में 56% थी थिए। हाणे इहा जेका सूरत हाल आहे कणिक वारी, हर साल 25 लख टन जे आसपास मुल्क जी ज़रूरत हूंदी आहे, जंहिंमें बफर ज़ोन रखंदा आहिनि ऐं आर्मी ज़रूरत हूंदी आहे तव्हांजी, ऐं तव्हांजो गिलगित बल्तिस्तान खे असां ॾींदा आहियूं, थर खे न ॾींदा आहियूं असां गिलगित बल्तिस्तान खे। असांजी कणिक जेका वेंदी आहे उहा टैक्स पेयर जे पैसनि सां वेंदी आहे, उते सब्सिडाइज़ वेंदी आहे, तमामु नंढे अघ ते वेंदी आहे, उहा असांजी थींदी आहे। जेकॾहिं इन एतिरी घुर्ज खां
घटि हूंदी आहे त पोइ मिनिस्ट्री ऑफ फूड सिक्योरिटी बिड कराईंदी आहे त वापारी अचनि उहे उनखे इजाज़त ॾींदी आहे तमामु नरम शर्तनि ते कणिक घुराइनि ऐं मार्केट में लाहिनि। थींदो छा आहे त जेका इनाम साहिब ॻाल्हि कई बिल्कुलु पोयां जेके महीना आहिनि जिन में नई कणिक अचण वारी आहे त कणिक जा रिज़र्व कया वेंदा आहिनि ऐं इहो रिज़र्व न रुॻो आहिनि पर मीरपुर ख़ासि में घणा आहिनि तमामु, ठीकु आहे। जेके सिंध जा जेके कणिक रिज़र्व थींदी आहे उहा मीरपुर ख़ासि में थींदी आहे तमामु घणी, उनजा के सबबु हूंदा, कुदरत जो कमु आहे, हाणे मां कुझु चई नथो सघां, बाक़ी डॉक्टर अयूब खे इनाम ख़बर हूंदी इहा एॾे मीरपुर ख़ासि में छो थी थिए। अयूब साहब डाइवर्ट कयो, उन्हनि जो त इनाम साहब खे ख़बर आहे, मूंखे ख़बर न आहे। बाक़ी सो प्रॉब्लम इहो आहे त डॉक्टर साहब हींअर सखर बि टॉप ते आहे हींअर 2-3 सालनि खां। अच्छा सखर बि आहे, माना हाणे कमु फैलिजी वियो आहे। बिल्कुलु। सो जेको एग्रीकल्चर में हर साल इहो साॻियो मसइलो थींदो आहे, हुकूमत जी तरफ़ां को बि अहिड़ो क़दम कोन्हे। नंढा जेके वापारी उन्हनि ते हिकु ॿ छापा हणंदा आहिनि जॾहिं गोडाउन्स मां कढंदा आहिनि, पर जेके वॾियूं मच्छियूं आहिनि उन्हनि खे केरु नालो न वठंदो आहे। पोइ हिकिड़े टाइम ते उहे कणिक ॾींदा आहिनि, कणिक मां हिकिड़ो सिलसिलो आहे उहो जेको हलंदो आहे। बाक़ी जेका सस्ती कणिक आहे, सस्तो अटो आहे, इहो असांखे सम्झ में नथो अचे त किथे थो मिले त असां वञी वठूं। बाक़ी जेका टीवी ते कैमरा वॾी बदनज़मी आहे सर, वाकई न वञो सर, डोंट डेयर प्लीज। थैंक यू सो मच सर। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, थैंक यू सो मच सर। रशीदुद्दीन राशिद साहब, बड़ी तफसीली बातचीत हुई आपसे। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच सर, अवांजी बड़ी महिरबानी तजवीज़ ॾियण जे हवाले सां बि ऐं ॻाल्हि ॿोल करण जे हवाले सां बि। नाज़रीन, डोनर्स कॉन्फ्रेंस जेका जिनेवा में थी आहे उन ते पैनलिस्ट जी राय इहा हुई त हिन वक़्तु बि भले केतिरा बि पैसा असांखे इमदाद जी सूरत में मिलनि, पर वरी बि मनसूबाबंदी प्लैनिंग जेका आहे उहा गवर्नमेंट वटि का बि न आहे। छाकाणि त जंहिं वक़्तु तबाही आई, रेस्क्यू जो कमु शुरू थियो, रिलीफ जो ॿियो फेज़ शुरू थियो, उन में असांजा जेके इदारा आहिनि NDMA, PDMA, रेस्क्यू ऐं रिलीफ जा इदारा, DDMAs, उहे समूरा जा समूरा इदारा नाकाम साबित थिया ऐं उहे वक़्त सिर मुतासिर ताईं न पहुची सघिया, जंहिंजो एतिराफ़ वॾे वज़ीर पाण चयो त 25% माण्हुनि ताईं रुॻो असां पहुची सघियासीं। हाणे सूबे जो चीफ मिनिस्टर जेकॾहिं एतिराफ़ करे त उन ते अञा छा ॻाल्हाइजे। उनखां पोइ ॿियो असां ॻाल्हि ॿोल कई त अटे जा हथरादू अघ जेके वधाया विया आहिनि, अटे जो बहरान जेको पैदा थियो आहे, सस्ते अटे जे स्टॉल्स ते अटो नथो मिले, उन ते गवर्नमेंट खे करणु छा खपे। छंछरु वारे स्पेशल एडिशन में इन ते ॻाल्हि ॿोल कई हुई। उन्हनि तजवीज़ुनि जो नोटिस वरितो वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह साहब, ऐं इहे हुकुमनामा जारी कया आहिनि त DC, असिस्टेंट कमिश्नर ऐं कमिश्नर जेके आहिनि उहे दुकाननि ते वञनि, अघ चेक कनि ऐं सस्ते अघ ते अटो जेको आहे उनजी फ़राहमी यकीनी बणाइनि ऐं उन्हनि जो चवणो त स्टॉल्स जेके आहिनि उहे बि असां वधाए रहिया आहियूं। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।